नाज़रीन अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त सिंध सरकार मैट्रिक ऐं इंटर जे इम्तिहाननि दौरान कलम 144 लागू करे छॾियो आहे, जंहिं नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। नोटिफिकेशन मुताबिक़ इम्तिहानी मर्कज़नि अंदरि ऐं ॿाहिरि हथियारनि जी नुमाइश, फोटो स्टेट जे दुकाननि ऐं उमीदवारनि जे मोबाइल फोन इस्तेमाल ते मुकमल पाबंदी हूंदी। यूनिवर्सिटीज़ ऐं बोर्ड्स खाते जे सूबाई वज़ीर मोहम्मद अली मलकानी इम्तिहानी मर्कज़नि में गैर वास्तेदार माण्हुनि जी दाख़िला ते पाबंदी लॻाईंदे चयो आहे त लाॻापियल ज़िलनि जा SSPs इम्तिहानी वक़्त दौरान सख़्त हिफ़ाज़ती इंतज़ामनि खे बरक़रार रखनि। नाज़रीन फिर भी रवां खे अहम ख़बर ॾियूं था। सिंध सरकार मैट्रिक ऐं इंटर जे इम्तिहाननि दौरान कलम 144 लागू करे छॾियो आहे, जंहिं नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। नोटिफिकेशन मुताबिक़ इम्तिहानी मर्कज़नि अंदरि ऐं ॿाहिरां हथियारनि जी नुमाइश, फोटो स्टेट जे दुकाननि ऐं उमीदवारनि जी मोबाइल फोन इस्तेमाल ते मुकमल पाबंदी हूंदी। यूनिवर्सिटीज़ ऐं बोर्ड्स खाते जे सूबाई वज़ीर मोहम्मद अली मलकानी इम्तिहानी मर्कज़नि ऐं गैर वास्तेदार माण्हुनि जे दाख़िला ते पाबंदी लॻाईंदे चयो आहे त लाॻापियल ज़िलनि जा SSPs इम्तिहानी वक़्त दौरान सख़्त हिफ़ाज़ती इंतज़ामनि खे बरक़रार रखनि।